ان گال شروع کئی تا سنا 100 دفعہ درود مجھے دل برتے پڑھی پوس مدوہ جمعے جی رات فلانی جمعے جی رات تو درود کون پورو کیو مجھے محبوب مدینے جے میر فرمایو تا نشانی دی جان سے نندر پئی اچے پانجے پران کے چپٹا پیو ہنی چونٹیوں پیونی تا جمعے جی راتا ماں پنجو ورد پورو کیا پر پوپ کون کرے سکے نندر اچے وے صبح جو تیزاروں قطار روئی پیو یا نشانی لگئی تو مکے ہترا پیسہ دے نگال کرے بس گئی ان جوان کندڑوں متھے کرے چو تب وری بدھا مجھے محبوب اچھا چو ان بیو دفو گال پوری کئی وری ان جوان کندڑوں متھے کرے چو تب بدھا مجھے محبوب اچھا چو ان ٹریوں دفو گال پوری کئی وری ان جوان کندڑوں متھے کرے چو تب بدھا تب مجھے پنہل اچھا چو کیڑی مل ٹرے دفع گال کئی چے یقین نتھو چیت نگر نتھئی ڈیڑو تندے وری وری مکھا چھوتو پوچھی ان جوان پنجا نین متے کرے چیو مکھے قسم ہے ان پیدا کندڑ رب جو تو گالیوں کندو پیو ونی ماں پنجے یار جو دیدار کندو پیو ونیا تو ہک دفو گال کئی مو پنجے پریے جو ہک دفو دیدار کیو تو بیو دفو گال کئی ماں یار جو بیو دفو دیدار کیو تو ٹریوں دفو گال کئی مو پریے جو ٹریوں دفو دیدار کیو اجو 100 دفع گال کری ہاں تا 100 گنا تجھے سوال کا ودھی گجی ہاں 3 دفع گال کئی تھے او لکھ ریال گھنوارا ہی 3 لکھ ریال کھڑی ونج تو تا قربان جو مجھے پریہ جے درجہ سلام آندہ تھئی خدا مجھا دوست عاشق کتھے وہی درود پڑے مجھے مصطفیٰ کا گجھو نہ ہے مجھے پریہ کا گجھو گالا گالا مجھے محبوب کا گجھو نہ ہے پر اوہو غیر جن جے اندر میں عشق جو ذرو ہوجے جن جے اندر میں محبت ہوجے وہ مجھا دوست ان کرے پیچھے میں تا پانجے بچڑن کے رات جو کلموں پڑھائے پوس مدو کر جیڈی ملتوں بچڑے کے چوندے او مجھا بچڑا کعبے دے مہڑ کرے سم کلموں پڑی پو سم چھو مجھے محبوب جے صحابہ جی سنتا مجھے محبوب مصطفیٰ لا الہ الا اللہ جو ورد کندہ ہویا مجھے آقا جی سنتا محمد الرسول اللہ صحابہ ورد کندہ ہویا مجھے محبوب جے غلامن جی سنتا جنہیں تو پنجے بچڑے کے یہ گالیوں بدھائی دے تو جو بچڑوں گالیوں بدھندو کے دی من سوال کندو بابا اللہ کی راضی تھی دعا کہ دی مل سوال کدو تا بابا مدینے وارو کی راضی تھی دعا تو ان کے بدھائی دو بھی دے مجھو خدا پہ راضی تھی دو بھی دو مجھو محبوب بھی راضی تھی دو بھی دو چوت مجھے رب قرآن کریم میں فرمایا فذکرونی اذکرکم مکھے یاد کر ماں تو کھے یاد کیا جنی ملا سمن جے ٹائم تے تو پانجے بچڑن کے مجھے خدا ای مصطفیٰ جو ورد بدھائیں دے بدھائے تا سجی رات ملائکہ تجھے غلامی دیندہ یا کون دیندہ پوچھا خیالہ دوستو دل میں کچھ احساس آئے تھوڑو ایو خیال آئے سوچ مجھا دوست سادڑے میں سادڑے کھاں پوچھانت رزق روزی جو زامن کے رات جواب چھالی دو گالا گالا جواب چھالی دو رزق جنوارو کے را اللہ یہ پکا یا انہیں میں شکا گالا گالا پکا نا حقیقتا چوتا رزق روزی جنوارو مجھو ربا جے کو زمو مجھے رب کھیوا اللہ فرمائے تو لطیف سرکار چوتا جنی لاند نبج تنی بتا جو آسرو
अवल दई उन्हन खे पोइ उभारी सिज ओ मुंहिंजा मुसलमान भा जॾहिं अल्लाह रिज़्क़ ऐं रोज़ीअ जो ज़िमो खयो आहे पोइ निमाज़ न पढ़ण वारा हाणे मां तोखां थोरो सुवाल कंदुसि मूंखे जवाबु ॾिजां निमाज़ तुंहिंजे न पढ़ण जो सबबु कहिड़ो आहे यार पाणीअ ते वियो हुउसि सॼी राति पाणी वहियुसि थकिजी पियो हा निंड थी अचे पाणी छाजे करे वहे त बनीअ में फसुलु सुठो थिए बनी छाजे करे काही थई अन्न जाम लहे फुटी जाम लहे कमद जाम थिए बचड़ा ख़ुशि थियनि इज़त जी रोज़ी कमाया इज़त जी रोज़ी खावा ओ मुंहिंजा दोस्त जंहिं शइ जो ज़िमो मुंहिंजे रब खयो आहे तोखे फ़िक्र वरी उन जो लॻो आहे अजीब इंसान आहे यार अजीब इंसान आहे अल्लाह जो क़ुरान ॿुध रब तोखे छो पैदा कयो आहे या रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून मुझो करीम रब फरमाइंदो आहे ओ इंसान तोखे मां अल्लाह पंहिंजे याद जे लाइ पैदा कयो आहे रब तो चवे मूं तोखे तुंहिंजे पंहिंजे याद लाइ पैदा कयो आहे तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ जो ज़ामिन अल्लाह चवे थो मां हा ऐं असां वरी चऊं था मौला जंहिं शइ जो ज़िमो तो खयो आहे असां उहो कमु था कयूं जेको असांजे हवाले कमु कयो थी उन मां हथ था कढूं यार मुस्लमान थोरो सोचंदा सही पंहिंजे पाण खे सच चओ सॼी ॻाल्हि सॼो राति क़ुरान पढ़ा मोटी ॻाल्हि हिते ईंदी त ओ मुस्लमान पंहिंजो पाण संभाल पंहिंजे पाण खे ॻोल्ह पंहिंजे पाण खे जंहिं ॻोल्हियो आहे मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बहू उन पंहिंजे रब खे ॻोल्हे छॾियो आहे हाणे जेका ॻाल्हि अध में रहिजी वई उहा ॿुधाई कहिड़ी रहिजी वई आहे तव्हां मां आहे को जेको चवे त फलाणी ॻाल्हि साईं तव्हां रहाई आहे पूरी कयो पोइ हिकिड़ो त ॾिसां भला पोइ सुबुह जी साईं कहिड़ी ॻाल्हि रहिजी वई आहे उहा पूरी थी वई अञा ॿी ॻाल्हि रहिजी वई आहे ॿुधायो पोइ सुबुह ते माण्हू पुछो दादा ॾियो ख़बर मौली साहिब यार मौली साहिब वीचारे ॾाढो ॿुधायो मट भञी छॾियईं अला तूं सुक करी मट तुंहिंजा छो भञे मट भला का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा यार ॻाल्हि ई ॾाढो पर चई अलाए छा मुसलमान ईअं न कर खिल न ही जंहिं ही एतिरा लखे रुपया ख़र्च कया आहिनि तुंहिंजे खिलण जे लाइ न तुंहिंजे मिलण जे लाइ कंहिंसां पंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां ए राहिब ख़ान उन जा दोस्त ऐं ॿुधाई पे त सही शाम अचानक हिकिड़ो फ़क़ीर आयो जेको 35,000 ॾेई वियो त 11 वारे यार जे ख़ैर में मुंहिंजा 35,000 बि क़बूल कर ओ 35,000 वारा तोखे बि मुबारक सुभान अल्लाह ए तुंहिंजो वस न हो पर कराइण वारे तोखां कराए विधो ओ मुंहिंजा दोस्त ही लखे रुपया जे ख़र्च कया आहिनि ईअं कोन ख़र्च कया आहिनि कंहिं मक़सद सां ख़र्च कया आहिनि अल्लाह कंदो उन जे नियत में बि इहो मक़सद हूंदो असां तुंहिंजो मक़सद हुजे अल्लाह जी रोज़ी या नेमत खाऊं मगर इन दाणे दाणे जी पुछा थींदी मुसलमान थोड़ो होशियार थी रहे अखियूं खोले वे ॻाल्हि पे कई बलख जे बादशाह इब्राहिम बिन अदम जी जेका अध में रहिजी वई याद आहे या कान्हे का याद आहे बलख जो बादशाह इब्राहिम बिन अदम अल्लाह जे ज़ात सां कुर्ब कंदो आ बंगले में वेठो हूंदो आ सजी सजी रात जागी मुंहिंजा दोस्त नफ़िल पढ़ंदो आ ज़िक्र फ़िक्र कंदो आ जॾहिं मुंहिंजो रब उन ते राज़ी थियो आ आधी रात जो टाइम थियो आ बादशाह जे महल जे मथां अजीब क़िस्म माण्हुनि जा आवाज़ अचण शुरू थी विया बलख जो बादशाह दिल में ख़्याल कंदो आ बादशाही महल जे आधी रात जो छा जो आवाज़ आ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खणी जो निकिरे ॾिसे त माण्हू मुंहिंजे महल जे मथां घुमी रहिया आहिनि माण्हुनि खे पतियूं ऐं ॾीआ हथ में आहिनि कंहिं शइ खे ॻोल्हे रहिया आहिनि बलख जो बादशाह इब्राहिम बिन अदम पुछंदो आहे ओ दुनिया वारो छा था ॻोल्हियो जवाब ॾींदा आहिनि ओ इब्राहिम बिन अदम असांजी ॾाची गुम थी वई आहे उन पंहिंजे ॾाचीअ खे ॻोल्हण जे
لا آیا ہوں بلک جو بادشاہ نہارے چوندہ او بے وقوفا کدھیں بھی تھیوا ڈاچی فرشت گم تھے ان کے بادشاہ جے محل جے متھا گولیو اتے کتھوں ملندی جواب ڈیڑن وارن جواب ڈنوا او بادشاہ جے کدھیں گم تھے ڈاچی بادشاہ جے محل جے متھوں کان ملندی تپو وسارل رب بھی محلن میں اندر ویٹھے کو نہ ملندو وہ کیر ہویا صورت انسانی ہوئی اللہ فرشتن کے موکلی ہو رب جدہ راضی تھی دعا تکاؤن کو گس کھولی دعا اللہ اج قرب کہو تہاں جے متھا تنہیں مجھے رب راہ بکھان ایون جے مٹن دوستن کے بھائرن کے توفیق دی ان محفل کے سجائن جی اللہ جدہ راضی تھی دعا کہیں کے بخشن چاہی دعا تو مجھو خدا کو کو ذریعہ بنائی دعا یہ جے کو پل پل ویٹھو ہی نہیں محفل میں اللہ جو ذکر بدھو تھے مجھے مصطفیٰ جو درود بدھو تھے خدا جی ذات تھی جانے مسلمان جدہ اکھڑی بوٹی دین جدی ملا اتے فرشتہ ہے سب کچھ کھڑی دی یہ ثواب سندے کو گاہوں کرے چوندے چھا چوندے کاش او مجھا مولا ہکڑو دفعہ مکھے ووٹا بس مجھا مولا ہکڑو دفعہ دی مکھے چھڑ سری چکا دولتا ماں تو رب جے راہ میں قربان کرے چا ماں تو اللہ جے راہ میں خرچ کرے چا بدھائیں رب جو قرآن بدھائیں رب جو قرآن ہک گال اللہ جو قرآن ماتوں کے پڑھی بدھائیں مسلمان قرآن کھول سپارو 28 ہو سورہ منافقون جی آخر میں کھول مجھو رب ای گال ای تو چوے چی موہی رچائی وَأَنفِقُوا مِمَّا رَزَقْنَاكُم مِّن قَبْلِ أَن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين قول اللہ جو قرآن سبو جو رسنا اللہ فرمائے وَأَنفِقُوا مِمَّا رَزَقْنَاكُم مِّن قَبْلِ او مجھا بانڑا جیکی ماں رب تو کھے رزق روزی دنوا رزق روزی دی در کیرا جیکی ماں رب تو کھے رزق روزی دنوا وَأَنفِقُوا مِمَّا رَزَقْنَاكُم مِّن قَبْلِ أَن يَأْتِيَ أَحَدَكُمُ الْمَوْتُ انکا اگ میں جو موت تجھے متھوں اچے ونجے ماں اللہ جے دن رزق ماں اللہ جے راہ میں خرچ کر مسکینن جی مدد کر غریبن جی مدد کر یتیمن جی باہر کر غریبن جو خیال کر کدھیں پان نہ کھائی کہیں غریب کے کھارا کدھیں نہ چوڑے کہیں غریب کے چوڑا تجھے زندگی جی عبادت ہکڑے پاسے اللہ جے مخلوق سا پیار کر ان جڑو عمل بیو آہے ہی کون کو مجھے رب تو چوے انہیں خواگ میں کر من قبل ان یأتی احدکم الموت انہیں کہا پہلی جو تجھے متھا موت چے ونجے اے پو داؤں کرے چوے فیقول رب لولا اخرتنی الى اجل قریب جو اللہ تو فرمائے وہ داہوں کرے چوی رڑیوں کرے چوی تا او مجھا مولا تھوڑی مکھے محلت دے تھوڑو مکھے ٹائم دے مجھا مولا تما تجھے راہ میں خرچ کرے چا تیگیوں لائے چا ڈھور کوئی چا غریبن کے کھارائے چا پر مجھو رب چو دوانن تو داہوں کدے فَأَصَّدَقَ وَأَكُن مِّنَ الصَّالِحِينَ
मुझा मौला कुछ मोहलत दे मौला थोड़ी मोहलत दे तमा तो रब जे राह में खर्च करे नेक सालिह बानन मा थी अचा मुझो रब चवंदो न वलई युअखिर अल्लाह आए है अल्लाह जो कुरान तो पढ़ मुसलमान अल्लाह जो कुरान तो पढ़ वलई युअखिर अल्लाह नफ्सन इज़ा जा अजलहा मुझो अल्लाह फरमाइंदो आ जॾहिं मां अल्लाह मौत जी घड़ी मुक़रर कंदो हा उहा कॾहिं बि अॻिते पोइते वरी कान थींदी आ वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून मुझो अल्लाह जे दुमा तुझे लक्षणन खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां मां अल्लाह के तुझे लक्षणन जी ख़बर आ त उन खां पहिरीं मुंहिंजा दोस्त जो मौत जी घड़ी अचे मथो बीहे ऐं पोइ चऊं त ही कयो उन खां अॻु में कर पंहिंजे हथड़नि सां कर पाण कर ऐं मुंहिंजा दोस्त जेको अल्लाह जी राह में ख़र्चे ख़ैर कंदो आहे उहो अल्लाह जो महबूब बानो बणिजी वेंदो आहे घड़ीअ ॾे ॾिठो त मुंहिंजा 1.5 कलाक कोन थियो आहे 10 मिंट भला छॾियो 1.5 कलाक पूरो कयो पोइ बसि खोड़ ये न छो तो ता जेको चाहे बाए हलाण शुरू कई आ ए बाराड़ी जी ता पानी रस्म शुरू कया पर ता इहो ख्याल को जो कुरान जी महफिल पे थी हले असा पानी जो ढुक पीतो आ जवाब दियो को तवा के मुजा दोस्त ई केड़े किस्म जा ता मेजबान हो मेहमान मां या मेहमान ता सच तो बुधायो मेहमान गालाए तो मेजबान सुकून दा चाहे पैदा कर खुदा जो खौफ करे ये न कबो महफिल ते 1.5 कलाक भी सब्र नथा करे सको वो चुदा मौली साहब असा के धड़का न थो ॾियाऊं मुंहिंजा भा मुसलमानो ॿुधो जंहिं शइ जो असां खे अल्लाह जे नबी हुकुम ॾिनो आहे असां खे उन पासे तवजह कोन्हे को ॻाल्हियूं ॿुधो ऐं सम्झ में आणियो मुंहिंजा दोस्त भला 10 मिंट खणी ॿुधो 1.5 कलाक करे बसि थो कयां मां तव्हां खे राज़ी था कयूं अज़ीज़ान मन